पुट हाणे सूर त कोन थो थिए न न सूर नथो थिए दुखे थो ऐसे साहब बीबी आए की चाय दई गला भाऊ टोनी तुझी तबियत कीअं सफ़ा तरड़ी आहे मां परीअ जी ॻाल्हि तोसां कोन थो कयां मां तुंहिंजी तबियत पुछी आहे गुलू सिहत त वीचारी गुज़ारे वई हुई न मूंखे तूं इहो ॿुधाए त मुंहिंजी ज़ाल किथे आहे भाऊ टोनी माई सिहत बिल्कुलु ठीकु ठाक आहे उमिरि 80 साल अथसि ऐं अञा ताईं दाल पई ठाहे बाक़ी तो वारी ज़ाल त 20 सालनि जी उमिरि में अलाह खे प्यारी थी वई मूं ॿी शादी बि कई हुई उहा मुंहिंजी ज़ाल किथे आहे उहा अलाए किथे आहे गुलू तूं टोनीअ खां अजाया सॼा सवाल न पुछ इस्पताल मां हाणे आयो आहे अञा टोनीअ जी एतिरी तबियत सही न आहे जो तुंहिंजनि सवालनि जा जवाब ॾे अस्सलाम वालेकुम सेठ धनु वालेकुम सलाम बाबा अॼु त तुंहिंजी ताक़त बब्बू बच्चा हेॾा पिया आहिनि साईं बाबा खुशी 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 मिठी घटि हुई ख़ैर कमु हली वियो बाबा हाणे मां साक खणण जो आहियां त मूंखे सखी सेठ तनुअ जी ताक़त 200 किस्तनि खां पोइ चांहि मिली हुई असुल मज़ो अची वियो बाबा जे हाणे सिगरेट पीआई त बाबा गुलू सुतली साहब खे सिगरेट पीआर साहब सिगरेट न आहे जे चवी त पोइ चुरूट पीआरियांसि मुंहिंजो मतिलबु आहे त सिगार पीआरियांसि मिड़ेई कुझु न कुझु पीआर ॾींहुं न खार ठीकु आहे साहिब मां हीअं वयुसि वरी हीअं सुबुह सवेर वापसि ईंदुसि खाओ त वञी मञिया न ए हाल सुतली साहब कीअं अचण थियो आहे मां टोनीअ खां इंटरव्यू वठण आयो आहियां मुंहिंजो मतिलबु त बयान वठण आयो आहियां जीअं असुल मुजरिम खे गिरफ़्तार करे सघां ठीकु आहे तव्हां टोनीअ खां बयान वठी सघो था गुलू सिगार वठण वियो आहे न गुलू खिसकी वियो मश्किल जे ॻोठ में पन जी बीणी कान थी मिले सिगार वरी किथां मिलंदो टोनी बयान ॾे मुंहिंजी शादी थी रही हुई कंहिंसां ऐं कॾहिं इहा ख़बर त मूंखे बि न आहे कुंवार जो मुंहुं ढकेलो अच्छा त पोइ छा थियो पोइ हिकु गुंडो आयो उन मूंखे गोली आई ऐं गुंडो गुम थी वियो इहो वाक़ियो कॾहिं किथे पेश आयो पंप जे घर बाबा मूं तोखे फोन करे सम्झायो त हो त टोनीअ जो अच्छा तो मूंखे फोन त कई हुई पर ख़ैर असां बि लखनि करोड़नि जा केस था हल कयूं चांहि बि पीती आहे ऐं हिकिड़े माण्हू बोतल बि पीआरी आहे हाणे मां हलां थो सिगार खे त पोइ छॾे कजां शौक़ मची आहे हलियो ईंदुसि ठीकु आहे सोप सीरियल मशकरनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।